सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त संदसि हुकूमत ज़िले सूबाई सालियाने तरक़ियाती प्रोग्राम तहत समूरनि ज़िलनि जी तरक़ीअ लाइ ॻच नाणो रखियो आहे। चूंडियल नुमाइंदा रिथाउनि जी अॻु भराई ऐं मयार जी पाण जांच वठनि। माली साल 2016-17 जे आख़िरी पसान में वॾे वज़ीर पारां तरक़ियाती रिथाउनि जी सार लहण ऐं ॻच नाणे जी मौजूदगी जूं दावाऊं छा नाअहलीअ जी रूदाद बयानु नथियूं कनि। जेकॾहिं पैसा रखियल हुआ, तव्हां वटि इंतिज़ामिया बि हुई, चूंडियल नुमाइंदा बि मौजूदु हुआ, त पोइ आख़िरकार उहो नाणो ख़र्च छो न थी सघियो। वॾे वज़ीर दादू में पाणी जी फिल्ट्रेशन वारे मनसूबे में देरि ते कावड़ जो इज़हार बि कयो। वॾे वज़ीर साहब खे अहिड़नि मनसूबनि जी सार संभाल बि त लहणु घुरिजे जेके सैयद क़ाइम अली शाह साहब जे पोएं दौर में मंज़ूर थिया हुआ ऐं साईं क़ाइम अली शाह जे पोएं दौर ऐं पोइ संदसि दौर में बि मुकमिल न थी सघिया आहे। अहिड़नि मनसूबनि जो मुकमिल न थी सघणु छा सिंध हुकूमत जी नाकामीअ जी तस्वीर बयानु नथो करे। ॿियो त जेकी पैसा 9 महीननि में ख़र्च न थी सघिया, उहे हाणे 3 महीननि अंदरि ख़र्च थींदा। हाणे जॾहिं साल पूरो थिए पियो त तव्हां असांखे ॿुधायो त इहा कहिड़ी जादूअ जी लठ आहे जेका उहो कमाल करे ॾेखारींदी। तरक़ियाती रिथाउनि जी मद में सालियानी बजट में मख़सूस थियल रक़म ख़र्च करण जे हवाले सां सिंध हुकूमत जी कारकर्दगी सभिनी जे साम्हूं आहे। साल एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम जे 200 अरब ऐं डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट जे 25 अरब परॾेही इमदाद ऐं वफ़ाक़ी ग्रांट खे मिलाए कुल 266 अरब रुपया तरक़ियाती प्रोग्राम जी मद में रखियल हुआ। 266 अरब मां छिरकाईंदड़ ॻाल्हि इहा आहे त हिन महिल ताईं 166 अरब खां वधीक पैसा रिलीज़ थी विया आहिनि, पर ख़र्च कुल 88 अरब रुपया थी सघिया आहिनि। भला जेकॾहिं 266 अरब रुपया 9 महीननि अंदरि ख़र्च नथा थी सघनि त बि ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर जेकी 166 अरब रुपया रिलीज़ थिया आहिनि उन वफ़ाक़ी हुकूमत जी ADP खे पासीरो रखी रुगो सिंध हुकूमत जी पंहिंजी ADP खे ॾिसिजे त उनजो रुगो 35% ख़र्च थी सघियो आहे। इन खां पोइ ज़िले हुकूमतुनि खे जेकी पैसा ॾियणा आहिनि, जेकी हिननि खे रुगो ज़िले हुकूमतुनि खे अदायगी करणी आहे त हू ख़र्च करे सघनि। हिते बि 15 अरब रुपया ॾिना आहिनि ऐं उन्हनि मां बि रुगो 7 अरब रुपया ख़र्च थी सघिया आहिनि। यानी कुल रक़म जो 36% मजमूई तौर ते छा इहो हुकूमत जी इफिशियंसी जो मसइलो न आहे। सो मजमूई तौर ते ॾिठो वञे त मसइलो इहो आहे त सिंध हुकूमत जो ख़र्च जे हवाले सां तरजीहूं बि ॾाढियूं अजीब रहियूं आहिनि। निज अवामी मसइलनि जे हल लाइ तरक़ियाती बजट ख़र्च करण बदिरां ख़र्च थींदड़ रक़म जो बि वॾो हिसो बेरुगो इंजीनियरिंग सां लाॻापियल खातनि में ई ख़र्च थिए थो। तालीम खाते में इमरजेंसी हूंदे बि तालीम खातो पंहिंजी बजट ख़र्च न करे सघियो। सिहत खातो दवाऊं ख़रीद करण वारो बजट बि ख़र्च नथो करे सघे। सोशल वेलफेयर में बि कारीअ वारा कख। त पोइ सुवालु इहो आहे त बजटुनि में पैसा रखण ऐं सखणा ऐलान करण सां छा थींदो जेकॾहिं ख़र्च ई कुझु नथो कयो वञे। तंहिं करे घुर्ज हिन ॻाल्हि जी आहे त तरक़ियाती रिथाउनि लाइ रखियल पैसनि खे ख़र्च बि कयो वञे ऐं उहे रिथाऊं रोलड़े जो शिकार करण बजाए मुकमिल बि थियणु घुरिजनि।